ख़बर शामिल कंदासीं खानपुर महार मां रिपोर्टर टीकम दास। खानपुर महार वेझो अटकल 2 हफ़्ता अॻु ॻोठ कलाती गबोल में रस्ते जे मामले तां 8 वरनि जी नींगरी नसीमा गबोल जे ज़ख़्मी थियण वारे मामले खां पोइ इल्ज़ाम हेठि आयल धुर जे माण्हुनि इरशाद अहमद गबोल, दुर मोहम्मद, मंज़ूर अहमद गबोल, गुलहसन गबोल, अली हसन ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायो त अटकल 2 हफ़्ता अॻु रस्ते जे मामले तां झेड़ो थियो आहे। मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे। असीं खेनि रस्तो खोलण लाइ चयो त हुननि असांजे ख़िलाफ़ कूड़ो ड्रामो रचायो। हिननि चयो त नींगरी खे असां ज़ख़्मी नाहे कयो। मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि नींगरी खे पाण ज़ख़्मी करे असां मथां कूड़ो इल्ज़ाम लॻायो आहे, जॾहिं त झेड़े में असांजा माण्हू बि ज़ख़्मी थिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि वधीक दायो त जवाबदार नज़ीर अहमद, मोहम्मद बख्श गबोल, अकबर, जावेद, एहसान, माशूक, असगर, फयाज़ गबोल ऐं ॿियनि असां मथां कूड़ो इल्ज़ाम लॻाए कूड़े केस में फासायो आहे। जवाबदारनि असांजे घर ते का करे फुरलुट कई। मुज़ाहिरीन IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।